या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। वेही वक्त पंहिंजो विञाई अजाए न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाई। वेही वक्त पंहिंजो विञाई अजाए न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाए। करे राज़ी शैतान खुदा खे रंजाए न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाए। ही दुनिया ही दौलत ही मालो ऐं मिल्कियत क़ब्र में न पवंदई इन्हनि जी ज़रूरत। क़ब्र में न पवंदई इन्हनि जी ज़रूरत। इहा सम्झ तोखे अञा छो न आई न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाए। हाणे तुंहिंजो मक़सद आहे सिर्फ़ पैसो कफन खे न हूंदो अथई को बि खीसो। इहा हिते रहिजी वेंदई सभु कमाई न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाई। हे सम्झी पाण खे थो तूं सभ खां सियाणो कई राज़ी दुनिया रुसायो थैराणो। कई राज़ी दुनिया रुसायो थैराणो। जंहिं तोले जोड़ी हीअ हेॾी खुदाई न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाई। मिटीअ जो ठहियलु आहे मिटीअ में तूं मिलंदे करे नाफ़रमानियूं खुदा जूं जे मरंदे करे नाफ़रमानियूं खुदा जूं जे मरंदे। विछूं ऐं क़ब्र में वेंदई नाग खाई न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाई। निमाज़ आहे प्यारी प्यारे नबीअ खे असांजे इमामनि ऐं मौला अलीअ खे। असांजे इमामनि ऐं मौला अलीअ खे करबल में बि सैयद इहो ई सम्झाई न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाई। हुजी तूं निमाज़ी तुंहिंजा बचड़ा बि हुजनि गॾिजी घर पंहिंजे में दुआऊं पोइ घुरजनि। गॾिजी घर पंहिंजे में दुआऊं पोइ घुरजनि। दुनिया आख़िरत में थी वञई भलाई न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाई। कादिर बख्श खे नौस केॾो फसायो
कबराए क़यामत जे हिन कुछ भी न ठाहियो रुगो हिते कूड़ी ही दुनिया सजाए न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाए वेही वक़्तु पंहिंजो विञाई अजाए न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाए करे राज़ी शैतान खुदा खे रजाए न मस्जिद ॾे पंहिंजे कदम खे वधाए। सुभान अल्लाह।